गुजो मां रिपोर्ट कर रहियो आहे शहबाज़ अली मला। गुजो शहर जे ॻोठ इब्राहिम मीरभर में पहिरियों AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस तर्ज़ ते सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां टीच दी वर्ल्ड फाउंडेशन पारां स्कूल जो इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताह गुजो जे सोशल वर्कर ऐं साफ़ी प्रेस क्लब गुजो जे सदर अब्दुल शकूर मेमण कयो। उन मौक़े ते अवामी प्रेस क्लब जो नायब सदर ज़ाहिद हुसैन जोकियो ऐं ज़िले ठटे जो एरिया मैनेजर आमिर डाहरी, एडमिन ऑफिसर वकार कुरैशी, ज़ाहिद परीजो ऐं ॿिया मौजूदु हुआ। उन मौक़े ते ज़िले एरिया मैनेजर आमिर डाहरी ऐं वकार कुरैशी ॻाल्हाईंदे चयो त असांखे ख़ुशी थी आहे त गुजो जे ॻोठ इब्राहिम मीरबहर में जदीद तर्ज़ जे स्कूल जो इफ़्तिताह करे रहिया आहियूं। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां टीच दी वर्ल्ड फाउंडेशन पारां ज़िले ठटे समेत सॼी सिंध में अहिड़ा स्कूल खोलिया विया आहिनि जिन्हनि में शागिर्दनि खे टैलेंट ज़रिए AI तर्ज़ ते यकीन ॾिनी वेंदी आहे, जेका हिन जदीद दौर जी हम आहंग आहे, जंहिंमें शागिर्द दिलचस्पी सां पढ़ाई कनि था। इन्हनि वधीक ॿुधायो त असांजा ज़िले ठटे में अहिड़ी तर्ज़ जा 45 स्कूल खोलिया आहिनि ऐं कानून यूनियन काउंसिल गुजो में 4 स्कूल खोलिया विया आहिनि जिते मुफ़्त में तालीम ॾिनी वेंदी आहे, जंहिंजी का बि फीस वग़ैरह न वरिती वेंदी आहे ऐं हर स्कूल में 2-2 कलाक जी 4 शिफ्टुनि में पढ़ायो वेंदो आहे। इन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि जो वॾो तादाद पढ़ाई में मशगूल हो।